जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। अवामी तहरीक जे बानी ऐं सिंध जे अज़ीम ॾाहे इनकलाबी अॻवान मोहतरम रसूल बख्श पलीजो जी 96वीं सालगिरह जी तक़रीब संदसि मज़ार जुंगशाही में अवामी तहरीक ज़िले ठटे जे सदर रज़ाक चांडिल जी अॻवानी में मुनक़िद थी, जंहिंमें मरकज़ी सीनियर अॻवान ॾाॾा अब्दुल क़ादिर रांटो, मरकज़ी अॻवान नूर नबी पलीजो, शाह मोहम्मद चांग, बिलावल लाशरी, रियाज़ अब्बासी, अयूब उन्नड़, गुलाम अली ज़हूर, दरिया ख़ान ज़हूर, तहमीना लाशरी, सायरा रज़ाक ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े क़ाइद खे सलामी ॾिनी वई ऐं सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मोहतरम रसूल बख्श पलीजो सिंध जे हक़नि, क़ौमी ख़ुदमुख़्तियारी, जमहूरियत, आइन जी वालादस्ती ऐं मज़लूम तबक़नि जी आवाज़ लाइ सॼी हयाती जिदोजहद कई। हिन जेलूं काटियूं, तकलीफ़ूं सठियूं, पर उसूलनि तां हिकु पल लाइ बि पोइते न हटियो। अॻवाननि चयो त रसूल बख्श पलीजो जी सियासत असूलनि, सच ऐं अवामी हक़नि ते ॿधल हुई, जेका अॼु बि सिंध जे जवाननि लाइ मशअल राह आहे। संदसि फ़िकर ऐं जिदोजहद खे ज़िंदा रखण लाइ अवामी तहरीक जिदोजहद जारी रखंदी ऐं सिंध जे वसीलनि, धरती ऐं माण्हुनि जे हक़नि तां कॾहिं बि सौदेबाज़ी न कई वेंदी।